साईं हिकिड़े ॾींहुं मां प्रोग्राम ते बीठो हुउसि, मुंहिंजी नंढी बेबीअ जो फ़ोन आयो, मां फ़ोन कयो त मां हलो, चई हा पप्पा मम्मी ने किरी पई आहे। मां चयो वाह वाधायूं हुजनि, मस किरी आहे, कॾहिं मुंहिंजे पेरनि में किरी आहे। वरी मां चयो हिन घरवारी आहे, हथ ते लाइ हिकिड़ो फ़ोन कयो मां, चयो मां हलो, चई हेॾा किरी पई आहियां, ॾाढो टंग में धक लॻो आहे। मां ठीकु आहे, पोइ मां प्रोग्राम पूरो करे अचां थो पियो, मां दिलि में ख़्यालु कयो जे डॉक्टर वटि वेंदुसि, माना रुपया 5,000 पूरा थींदा। पहिरियों डॉक्टर चवंदो खून चेक करायो, शुगर चेक करायो, यूरिन टेस्ट करायो, वरी एक्सरे करायो, माना 5,000 खे ॿुड़ी ॾींदो। जेका सिंधी दिमाग़ हलाए, मुंहिंजे पासे में हिकिड़ो मालिश वारो आहे, जेको मालिश कंदो आहे जाम जोर जोर सां, 20 रुपया वठंदो आहे। मां बि पंहिंजी घरवारीअ खे उते वठी वियुसि, मां चयो हिन खां बदिलो वठण जो सुठे में सुठो रस्तो इहो ई आहे। जेॾी महिल मालिश वारे वटि आयासीं, हिकिड़ी अम्मा वेठी हुई, मालिश वारे जंहिं महिल मालिश पियो करे, उहो माई रड़ियूं पई करे, मरी वियसि। साईं मां ख़ुशि पियो थियां त हाणे मुंहिंजी घरवारी न मरींदो। जंहिंमें मुंहिंजी घरवारीअ जो नंबर आयो, जेॾी महिल तेल खणी कीअं हुन टंग खे मालिश पियो करे, निभागी खिले पई, और मालिश पियो करे इहे खिले पई। जेॾी महिल निकितासीं, मां 20 रुपया ॾिनामांसि। जंहिं महिल आयासीं रस्ते ते, मां पंहिंजी घरवारीअ खां पुछियो, अरे भाई उहो माई केॾो ऊचाई रड़ियूं पई करे ऐं तूं ईअं खिले पई? चई तव्हां सियाणा आहियो, मां चरी आहियां, मूंखे खाॿी टंग में धक लॻो आहे, मां मालिश वरी साॼी ई कराए आई आहियां। साईं अहिड़ी मुंहिंजी घरवारी, छा ॿुधायां। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, पाण बि खिलंदा, ॿियनि खे बि खिलाईंदा।